50 साल अॻु मोबाइल फ़ोन ईजाद कंदड़ साइंसदान मार्टिन कूपर चयो आहे त हर वक़्तु मोबाइल स्क्रीन ते ॾिसंदा रहो था, कॾहिं नज़रूं हटाईंदा बि करियो। 94 सालनि जे अमरीकी इंजीनियर मार्टिन कूपर ॿुधायो त अॼु असांजे खीसे में जेको फ़ोन आहे इहो हिकु ॾींहुं बीमारियुनि खां बचाव लाइ कमु ईंदो, पर फ़िलहाल हिन सभिनीअ खे जुनूनी बणाए छॾियो आहे। मार्टिन कूपर खे ॾुख आहे त रस्ते ते हलंदड़ माण्हू रुॻो मोबाइल फ़ोन में ॾिसंदा रहनि था। हुन भोगन में चयो त कॾहिं मथनि गाॾी चढ़ी वई त पोइ खेनि अहसासु थींदो। हू पाण एपल वॉच ऐं आईफोन इस्तेमालु करे थो, पर इहा ॻाल्हि बि मञे थो त जहिड़ी रीति संदसि पोटा पोटियूं मोबाइल हलाइनि था हू बिल्कुलु नथो हलाए सघे। हिन शख़्स डिघी महिनत खां पोइ 3 अप्रैल 1973 ते अहिड़ो मोबाइल फ़ोन ठाहियो हो जेको वॾो हो ऐं उन में घणा सर्किट ऐं तारूं हुयूं। हू उन वक़्तु मोटरोला कंपनी सां कमु करे रहियो हो। हुन 1972 में अहिड़ो फ़ोन ठाहिण जो इरादो कयो हो जेको केर बि किथे बि खणी वञी सघे। पोइ हिननि इहो कमु करे ॾेखारियो ऐं डायनाटेक फ़ोन ठाहिण में कामयाबु थिया। इन फ़ोन जो वज़न 1 किलोग्राम खां वधीक हो ऐं बैटरी रुॻो 25 मिंट हलंदी हुई। मार्टिन कूपर चयो त मसइलो बैटरी टाइमिंग जो न हो, पर फ़ोन जो वज़न ॾाढो घणो हो। शुरुआती तौर मोबाइल फ़ोन $5000 जो हो। मोबाइल फ़ोन ख़रीद करण लाइ माण्हुनि मिल्कियतूं विकिरो कयूं हुयूं, पर मार्टिन चवे थो त जेतोणीकि अॼु मोबाइल फ़ोन ज़िंदगीअ जो लाज़मी हिसो बणिजी चुको आहे, पर हिन मां फ़ाइदा वठण लाइ असां अञा शुरुआती मरहले में आहियूं। मुस्तक़बिल में हिन खे तालीम ऐं सिहत जे मैदाननि में इनक़लाबी तब्दीलियुनि लाइ इस्तेमालु करे सघिजे थो। हुन उमेद ज़ाहिर कई आहे त फ़ोन सां बीमारियुनि जे ख़ात्मे में मदद मिली सघंदी।